बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, असां किसा चार दरवेश जूं 11 किस्तूं तव्हांजे अॻियां बयानु करे चुका आहियूं। अॼु उन जे 12हीं किस्त तव्हांजे अॻियां बयानु कंदासीं। उमेद त असां जेका महिनत कयूं पिया उन जो फल इहो थींदो जो तव्हांखे कहाणी पसंदि ईंदी ऐं असांजी हिमत अफ़ज़ाई कयो। असांजे चैनल जी लिंक पंहिंजे दोस्तनि खे शेयर कयो त जीअं इन खां वधीक बहितरीन ऐं दिलचस्प कहाणियूं असां तव्हांजे आॾो डेली पेश कंदा रहूं। 11 किस्तूं बयानु कयूं अथऊं, अॼु 12हीं किस्त आहे। थोड़ो मुख़्तसर कलो की किस्त जे बारे में ॿुधाईंदा हलूं त कल्ह 3 दरवेश पंहिंजो किस्सो बयानु कयो हो। बादशाह पंहिंजो किस्सो पूरो कयो हो। पोइ 3 दरवेश पंहिंजो किस्सो बयानु कयो। जीअं 3 दरवेश ॿुधायो त मां जेको आहे सो आज़रबाईजान जे मुल्क जो मतिलबु त शहज़ादो हुयुसि। पंहिंजे पीउ जो अकेलो पुटु हुयुसि, लाडलो पुटु हुयुसि। सॼो ॾींहुं घुमणु फिरणु, यारनि सां रांदियूं खेॾणु, भला घोड़ा उन्हनि ते चढ़ी शेल शिकार घुमणु फिरणु। पोइ हिकिड़े ॾींहुं चए थो त मां घुमंदे घुमंदे ईअं शिकार ते निकिरी वियुसि, चङो निकिरी वियुसि। ईअं साम्हूं हिकिड़ो हरणु ॾिठुमि, पर हरणु बि अहिड़ो हुयो जंहिंखे रेशमी हिकिड़ी झुल पियल हुई, ॻिचीअ में ज़रीअ सां भरियल पटो पियो हुयुसि, सोना गिंघरू हुअसि। ऐं असां उन जाइ ते वञी पहुतासीं जो सम्झूं पिया त ॼण को जन्नत जो टुकड़ो आहे, रुॻो चौधारी सावक हुजे। ऐं हुनखे बि ॼण को खुटको कोन हुयो। असां ई उते पहुतासीं, न त को माण्हू न को पखी, त उहो बेफ़िक्रो उते चरियो पिए। असांजे घोड़नि जा जो आवाज़ ॿुधई त कन उपड़ा कई। मूंखे शौक़ु थियो त मां हिनखे पकड़ियां। मां दोस्तनि खे झेलियो त मुंहिंजे पोयां केर बि न अचे। मां पोइ उन हरण जे पोयां हलियुसि। हरण मूंखे वठि न ॾिनो। सॼो ॾींहुं मां हरण जे पोयां हलियुसि। मां कोशिशि इहा कई त हरण खे जेको आहे त पकड़ियां, पर हरण मूंखे वठि न ॾिनो। पोइ हलंदे हलंदे सिजु लहण वारो हुयो त मां जेको आहे सो ईअं ओचितो वरी मूंखे हरण नज़र अची वियो। पोइ मां चयो त मूंखां जहिड़ो कोन पकड़िबो। मां हुनखे तीर जो हयोमांसि त तीर हुनखे टंग में लॻो, पर इहो आहे त मंडकाए पोइ बि हरण हलणु लॻो। हलणु लॻो, किरियो कोन। मां पोइ चई त हरण जे पोयां आस्ते आस्ते जबल हुयो, जबल बि टपी वियो हरण। मां हरण जे पोयां पोइ चई उते मां ॾिठो हरण मुंहिंजी नज़रुनि खां गुम थी वियो। पाणीअ जो नंढड़ो हाउस हुयो, उते बीही ऐं पाणी बाणी पीतुमि, हथ मुंहुं धोतुमि। ईअं ओचितो मुंहिंजे कननि ते रोअण जो आवाज़ आयो, पिटनि पारातनि जो आवाज़ आयो त जंहिं तोखे हयो आहे अलाह कंदो उन सां बि ईअं थींदी, उहो बि सुख कोन ॾिसंदो। सम्झुमि त हिकु मुंहिंजे लाइ आहे। अॻिते जो वञा ॾिसां त हिकिड़ो झूनो आहे, पीर मर्दा, उन जे अॻियां उहो हरण पियो आहे, सो रोए बि थो पियो ऐं मूंखे पिटे बि थो पियो। पोइ मां सम्झो त बड़ा ही हरण न हो, का ॿी का शइ हुई, पर हाणे मां त बेख़बरी में हिनखे धकु हयो। पोइ मां हुनजे पेरनि ते किरी पियुसि। मां चयोमांसि मूंखे माफ़ी ॾे, मां ॼाणी वाणी कोन कयो आहे, मां आम हरण सम्झी हिनजो शिकार कयो, पर मूंखां ग़लती थी वई आहे, मूंखे माफ़ कर। रब ॼाणे थो त मां अणॼाणाई में कयो आहे। पोइ हुन चयो जेकॾहिं तो अणॼाणाई में कयो आहे त भला अलाह तोखे माफ़ कंदो। पोइ मां वरी हुन खां उहो तीर कढियुमि। उन खां पोइ चई त वरी मां हुननि वटि ई रही पियुसि। उन्हनि वटि राति थी वई, मां उन्हनि वटि ई रही पियुसि। सुबुह थियो, मां सुबुह जो ॾिसां त न हरण न पोड़ो। मां ॾाढो परेशान, हेॾे होॾे ॻोल्हियमि, मूंखे कोन ॾिसण में आया। पोइ हिकिड़ी कुंडड़ीअ में ॾिठुमि, हिकिड़ो ॻुझो दरवाज़ो हो, उतां अंदरि टपी वञा, ॾिसां त उहो साॻो पोड़ो आहे। हिकिड़ी 15-16 सालनि जी उमिरि जी लॻे पई छोकिरी हुजे, पर परीअ जी सूरत हुजे, ॾाढी सुहिणी सेबती हुजे। ऐं हीउ पोड़ो जेको आहे सो उन जे पेरनि में
पेरनि ते पंहिंजो मथो रखी उहो पोड़ो रोए थो पियो। मां परेशान थी वियुसि त हे वरी कहिड़ो रंग आहे। पोइ मां सलाम कयो, पर हू जेका हुई त न मूंखे वरंदी न ॾिनी। मां ॻाल्हायो पर मूंखे वरंदी न ॾिनई। पोइ चई मां वरी छा कयो जो हुनखे पोड़ो जो हुनजे पेरनि ते किरियो पियो, मां हुनजे पेर खे पकड़ियो। मां जो पेर खे पकड़ियो त मूंखे पेर लॻो त पेर त पको आहे, माण्हूअ जो ॼण पेर ई न आहे। सम्झी वियुसि त ॼण पथर जेको बोतो आहे या वरी इंसान आहे कंहिं इल्म जादूअ ज़रिए पिंड पाण थियल। पोइ चई मां पोड़े खे चयो त मूंखे ॿुधाए त छा हे चकर हे छा आहे, तूं माण्हू छॾे अची हिते झंग वसायो आहे, ही केरु आहे, मूंखे इहो ॿुधाए। पोड़े मूंखे झलियो, मूंखे चई त मूंखां न पुछ त बहितर आहे, थी सघे थो तकलीफ़ में अची, मूंखां न पुछ। मां चयोमांसि न मूंखे ॿुधाए। मां चयोमांसि मूंखे ॿुधाए कि छा इसरार आहे, कहिड़ो इसरार आहे। हरण हुयो, हरण झंग में पियो चरे, वरी उहो हरण तो वटि आयो, वरी मूंखे पाण वटि राति रहाई, वरी राति सुबुह थियो त सभु गुम, वरी हिन महिल ॾिसां थो त हे आहे साहब ईअं पथर जी ठहियल, पोइ अलाए पथर जो बोतो आहे, अलाए माण्हू आहे त पंड पण थी वियो आहे, तूं वरी उनजे पेरनि में किरियो पियो आहे, रोई थो पियो, मूंखे ॿुधाए चकर छा आहे। मां ॾाढो हिनखे तंग जॾहिं कयो, मूंखे चई हाणे नथो मुड़ी तव्हां तुंहिंजी मर्ज़ी आहे, पर मां वरी बि झेलियां थो त मूंखां न पुछ। मां चयोमांसि न मूंखे ॿुधाए। पोइ पोड़े खे जो मां घणो ज़ोर भरियो, पोड़े जे अखियुनि में ॻोढ़ा भरिजी आया। पोड़े चयो त भला हाणे नथो मुड़ी त ॿुध। चई त मुंहिंजो नालो आहे नोमान, मुंहिंजो नालो नोमान आहे। मां पंहिंजे दौर जो हिकिड़ो वॾो वापारी हुयुसि, सौदागर हुयुसि। सौदागर जो हुयुसि त उन जे करे मां सॼी दुनिया पियो फिरंदो हुयुसि, कॾहिं कहिड़े मुल्क में, कॾहिं कहिड़े मुल्क में। जिथे कंहिं जिन्स जी घुर्ज हूंदी उते उहा खणी वेंदो, वरी उतां उहा जिन्स वठंदो, जिथे वरी कंहिं ॿिए मुल्क में उन जी घुर्ज हूंदी, माना ईअं सॼी दुनिया पियो घुमंदो हुयुसि। ज़ाहिर आहे सॼी दुनिया जो घुमां पियो त बादशाहियूं हूंदियूं, पोइ अक्सर बादशाहनि सां बि मुंहिंजी वाक़ियत थी वई। अचण वञण जो हूंदो त बादशाहनि ॾे वेंदो हुउसि, उन्हनि खे सुखड़ियूं पाखड़ियूं उन्हनि जे मुल्कनि में वञा, माना बादशाहनि सां मुंहिंजी वाक़ियत थी वई। हिकिड़े भेरे मुंहिंजे दिलि में ख़्यालु आयो त बणा दुनिया जा चारई पासा घुमियो, ओलह ओभर ॾखिण उत्तर, माना मां छॾी का कुंड कान्हे पंहिंजे पर में। पर चवनि था त फरंग जो ॿेट आहे हिकिड़ो, मां उहो न ॾिठो आहे, मशहूरु हुयो, हर को हुनजी ॻाल्हि कंदो हो त फरंग जो ॿेट जेको आहे न, ॿेट चइबो आहे माना चौधारी समुंड हुजेसि, विच ते खुशकी हुजे, सुकल ज़मीन हुजे, हर को नेकी कंदो, हुनजी ॾाढी तारीफ़ कंदो हो। पर इत्तेफ़ाक़ मुंहिंजो अहिड़ो कॾहिं बि मुंहिंजो होॾे वापार असांखे वञणु कोन थियो। सो दिलि में आयो त यार मां सॼी दुनिया घुमी आहे, अॼु इहा हसरत रहिजी वेंदी, छो न मां इहो ॿेट घुमी अचां। भला कमायां छाजे लाइ थो, घुमां बि थो, थी सघे थो हुते को वापार वारो बि मुंहिंजो थी वञे, इहो मुल्क ॾिसां त बहितर आहे। दोस्तनि सां सलाह कयमि, सभिनी दोस्तनि सां सलाह करे मां प्रोग्राम पंहिंजो ठाहियो त भाउ होॾे थो वञा। पोइ ज़रूरत जो जेको सामान हुयो उहो बि मां खयो, ऐं सूखड़ियूं पाखड़ियूं उहे बि मां खयूं वतमि, पाण वटि जेके हुयूं न त ॿियूं मां ख़रीद कयूं। सफ़र सामुंडी थींदा हुआ, चढ़ियासीं ॿेड़े में, वाह सणाहो ॿेड़ो असांजो हलंदो रहियो पाणी में। सो वाह सणाए हूंदे बि असां 1 महीनो पूरो असांखे पंध में लॻो, असां वञी नेठि उते पहुतासीं, महीनो असांखे पंध में लॻो, वञी उते पहुतासीं। फरंग जे ॿेट ते जॾहिं असां पहुतासीं, आयासीं शहर में, शहर हुजे वॾो शहर हुजे, उते पहिरियों त चयोसीं त रहण लाइ मसवाड़ ते जाइ वठूं, हिकु मसवाड़ ते वरितीसीं जाइ वठी घुमिया, चयोसीं भला थोरो शहर जो चकर ॾियूं। शहर साईं छा ॻाल्हि कयां, अजीब ॾाढो रौनक वारो शहर। मां बि दुनिया घुमियो हुउमि, दुनिया जा वॾा वॾा शहर ॾिठा हुअमि उन दौर जे हिसाब सां, पर बराबरि जेॾी माण्हू नेकी कनि पिया न, त बराबरि इन जहिड़ो भलो शहर ऐं सुहिणो साफ़ सुठो शहर मां अॻ में कॾहिं कोन ॾिठो। मां बि दुनिया रुली, छा त साईं हुन जूं बाज़ारूं घिटियुनि में साईं फर्श लॻल, मतिलबु त हर तरफ़ अजीब बहारी।
साईं सफ़ाई भिटिन में रोडन ते एडी रस्तन ते सफ़ाई ऐं सुठाई हुई जो मूंखे किथे बि गंद या गिलाज़त जो ज़रो मूंखे नज़र न आयो। एडी सफ़ाई जगहूं ॾिसां वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं महल पर रंग बिरंगी इमारतूं। रस्तनि ते साईं राति जो कदम कदम ते रोशनीअ जा बंदोबस्त ॾिया लॻल जेके राति जो रोड ते ॿरनि रस्तनि ते ॿरनि त माण्हू या उतां जो या को मुसाफ़िर त परेशान न थिए। जीअं अॼु स्ट्रीट लाइटूं आहिनि। शहर जे ॿाहिरां जो घुमियासीं त शहर जे ॿाहिरि वरी चौधारी बाग, शहर जे ॿाहिरां चौधारी बाग बि साईं अहिड़ा अजीब गुल ॿूटा किस्मे किस्मे जा मेवा, खुशबू उन गुलनि जी अहिड़ी जो दिमाग़ बसि मुअतर थी पिए वियो। साईं मां जे करे उनखे न चवां त ज़मीन ते इहो बिश्त आहे त साईं ग़लति न थींदो, छो जो मां बि दुनिया घुमियो हुउसि। मां अहिड़ो शहर मां न ॾिठो पंहिंजी उमिरि में। हाणे साईं असां जॾहिं जो उते शहर में आयासीं मसवाड़ ते बतीसे जाइ ईअं चौप चौथी माण्हुनि खे ख़बर पई त को ॿाहिरि मुल्क खां को वापारनि जो काफ़िलो अची शहर में लथो आहे। सौदागर हुयासीं पाण खे उते सॾायोसीं सौदागर। तॾहिं हिकिड़ो मोतबर नुमाइंदो घोड़े ते चढ़ी असां वटि आयो। असां वेठा हुजूं मुसाफ़िरखाने में आयो, पुछा अची कई दफ़ा तव्हां में चङो तव्हांजो केरु आहे, तव्हांजो सरदार केरु आहे? वेठा हुआसीं सभु मुंहिंजा दोस्त नौकर चाकर, सभिनी मूं ॾे इशारो कयोसीं त इहो आहे असांजो सरदार, चङो असांजो इहो आहे। उहो शख़्स मूं वटि आयो, मां उथी हिन सां मिलियुसि, मां ॾाढी हिन जी इज़त कई, विहारियोमांसि पाण वटि मथां जी जाइ ते विहारियोमांसि। साईं कहिड़ी रीति असां वटि तव्हांजो अचणु थियो आहे, कहिड़ी तव्हांजी ख़िदमत कयूं? चई त हुन मूंखे चयो त असांजी शहज़ादी ॿुधो आहे त सौदागर आया आहिनि, पाण सां ॾाढो सामान आंदो अथनि, सो उन करे मूंखे हुकुम थियो आहे त वञी हुन काफ़िले जे सरदार खे वठी आ। ऐं पाण सां गॾु बादशाहनि जी शान मूजिबि बादशाहीअ जे लाइक़ु जेके तो वटि सामान हुजनि, सूखड़ियूं पाखड़ियूं लटा कपिड़ा अहिड़ियूं के जेके हुजनि पर बादशाही माना लाइक़ु हुजनि, बादशाहनि जे लाइक़ु, उहे बि पाण सां खण। मूंखे इहो हुकुम थियो आहे, सो मां उन जे लाइ तो वटि आयो। हाणे बादशाही हुकुम हुयो, मां हिन खे चयो त यार अॼु त असां पिया आहियूं थकिजी, अॼु पिया आहियूं असां थकिजी, छो जो शहर बि घुमियो अथऊं, सफ़र बि कयो अथऊं, अॼु त पिया आहियूं थकिजी, सो असांखे अॼोको ॾींदे माफ़ी ॾे, मां न हली सघंदुसि, बाक़ी सुभाणे हाज़िर जान ऐं माल समेत मां हाज़िर थी वियुसि, जेको कुझु मूं मिसकिन वटि मौजूदु आहे न मां हली उते पेश कंदुसि। मां हुन सां इहो वाइदो करे मां हिनखे अतुर ऐं पान सां ख़ुशि करे, पान बि ॾिनामांसि, अतुर बि ॾिनोमांसि, मां हिन खां मोकिलायो। हू वियो हलियो, पोइ पंहिंजे दोस्तनि खे मां सॾियो, उन्हनि खे चयुमि त यार हे आयो बादशाह जो माण्हू आहे, बादशाह जी धीअ जेका शहज़ादी आहे, असांजी ख़बर पइजी वई आहे शहर में त वापारी आया आहिनि, सौदागर आया आहिनि, सो उन हिनखे मोकिलियो हो त जेको चङो मुड़ुसु आहे तव्हांजो उन खे वठी अचो ऐं असांजे शान जे लाइक़ु जेके सूखड़ियूं पाखड़ियुनि जा जहिड़ा सामान हुजनि उहे बि खणी अचो। हाणे अॼु त मां हुनखे चयो त थकिजी पिया आहियूं, सुभाणे जो मां हुनखे वाइदो कयो आहे, सो हाणे हीअं कयो, हितां सामान खोलियो, ॾिसो त जहिड़ियूं बादशाही शान लाइक़ु शयूं हुजनि उहे कढो ॿाहिरि, गॾु कयो त सुभाणे मां खणी वेंदुमि। ही सभिनी हुतां जेके चूंड माना असां सम्झूं पिया त बादशाहीअ लाइक़ु आहिनि, बादशाहनि जे अॻियां पेश करण जे लाइक़ु आहिनि, असां अहिड़ियूं अहिड़ियूं सूखड़ियूं जेके बि हुयूं, लटो कपिड़ो ॻह गठा अहिड़ियूं सूखड़ियूं पाखड़ियूं जेके बि हुयूं उहे कढी चई मां रखियूं, संभाले पाण वटि रखियुमि। सुबुह जो सवेर मां हुन सां वाइदो कयो, उहो सामान जेको हुयो सूखड़ियुनि वारो, उहो सामान समेत मां वञी शाही महल जे दरवाज़े ते पहुतुसि, बादशाही दरबार जेका हुई उते वञी मां पहुतुसि। मां ॿुधायोमांनि त मां सौदागर फिलाणे मुल्क जो, कल्ह हुकुम आयो हो, सो मां उन हुकुम मूजिबि अॼु पहुतो आहियां। नौकरनि वञी ख़बर अंदरि पहुचाई, नौकर जो अंदरि विया त उहो कल्ह जेको मूं वटि माण्हू आयो उहो साॻियो ॿाहिरि निकिरी आयो, उहो साॻियो ॿाहिरि आयो,
मूंखे हथ मां पकड़ियईं, हथ में वठी ॾाढी इज़त सां मूंखे अंदरि वठी हलियो महल में। साईं जीअं मां अंदरि महल में पहुतुसि, अंदरि वञी छा ॾिसां त ॼण परिनि जा पर कटे उते हुननि खे छॾियो वियो। जिॾे निहारियां त नज़र खुपी वञी, ॿिए पासे ॾिसण ते दिलि ई न पई। अकुल होश मुंहिंजा छॾाइजी विया। साईं ईअं सम्झो मां बेहोश थियण ते, पर मां जीअं तीअं पाण संभाले पंहिंजी शहज़ादी वेठी हुजे, शहज़ादी जे साम्हूं बीठुसि। शहज़ादी खे जो वरी मां साईं ॾिठो त मुंहिंजा ॾिसंदे ई ॾंद वञी चपनि सां लॻा। मूंखे हाणे साईं गशीअ जो दौरो पियो पए, बेहोशी जो दौरो पियो पए, मुंहिंजे उज़नि सॼनि में ॾकणी पैदा थी, पर पाण संभालियुमि, हिमत करे पाण खे होश में रखियुमि। मां निबड़ी सलाम कयो। साईं ॿिन्ही तरफ़े सॼे खॿे कतार हुजे, कतारूं हिन जी नौकरियाणियुनि जूं, बानियुनि जूं, उहे हथ ॿधियूं बीठियूं हुजनि। मां जेके सूखड़ियूं आंदियूं, लाल ज़मरद याकूत जवाहिर भला भला कपिड़ा, उहे सभु मां हुन जे अॻियां पेश कया। हिकिड़ो हिकिड़ो वरी खणी बि ॾेखारियांसि पियो। साईं मां जेको हिनखे सामान ॾेखारियां न, एॾो वणेसि, जेको ॾेखारियां एॾो वणेसि, जेका सूखड़ी ॾेखारियांसि हल हीअ त वाहजी आहे, वरी ॾेखारियांसि हीअ त वाहजी आहे। ज़ाहिर आहे साईं बादशाह हुया, बादशाह शहज़ादी, हिन वटि छाजी खोट हुई, पर मां बि माना इहो आहे त दुनिया जो सॼी घुमंदो हुउमि न, त पोइ वञणु थींदो हो मुंहिंजो बादशाह वटि। पोइ उन जे करे मां जिथे बि अहिड़ियूं शयूं ॾिसंदो हुउसि त उहे वठंदो हुउसि, त किथे इहे मूंखे सूखड़ियूं करे ॾियणियूं पवनि। त हिननि जो घुर कई त चई वरी मां चूंड करे हिन वटि खणी आयुसि। हिन वटि जो आंद में जेका साईं मां हुनखे शइ ॾेखारियां, साईं बाक़ाइदे हुनखे वणे, ॾाढी ख़ुशि थी, ॾाढी ख़ुशि थी। सॼो माल मुंहिंजो खई, सॼो माल हिकु शइ न छॾे, सॼो माल खणी खज़ानचीअ जे हवाले कई। हुनखे ॾेई ऐं चई त हीअ जेके तो सूखड़ियूं आंदियूं आहिनि न, हे जेके सामान आंदा थी न, ॿ ॻठा बि आहिनि, लटा कपिड़ा बि आहिनि, हाणे हिननि जी जेका क़ीमत तूं ॿुधाए, हिननि जो मुल्ह जेको तूं ॿुधाए तोखे सुभाणे मिलंदो, जेको मुल्ह तूं चवंदे तोखे सुभाणे मिलंदो। मां हिनखे सलाम कयो, दिलि में ख़ुशि थियुसि भला ॿिए ॾींहुं ॾिसण जो बि मौक़ो मिलंदो। मां हिन खां मोकिलाए आयुसि ॿाहिरि, पर दिमाग़ मुंहिंजो कमु न पियो करे, चरनि वांगुरु बकां पियो। नेठि मां इन हाल में पंहिंजी जाइ ते आयुसि, पर साईं मुंहिंजियूं वायूं विलड़ियूं ऐं हवा सां गुम थी विया। सभु मूंखां पुछनि तॾहिं तोखे छा थियो आहे, भेण वियो त बादशाह वटि, तोखे छा थियो आहे? मां हिननि खे चयो यार पंधु परे हो, गर्मी में ॾाढी ही, अचण वञण सबबि सम्झां थो त का गर्मी दिमाग़ ते मुंहिंजे ते चढ़ी वई आहे, ॿियो ख़ैरु आहे। मां हिननि खां परे थी वञी सुम्ही पियुसि। उहा राति मां साईं लुछंदे पुछंदी गुज़ारी। सुबुह जो इंतज़ारु हुजे, सुबुह थियो वरी वञी मां हाज़िर थियुसि महल ते, साॻे महल ते वियुसि। अंदरि जो वञा त साईं मुंहिंजी साॻी उहा हालत, अखियूं उते ई अटकियल, नौकराणियूं बि अहिड़ियूं हुजनिसि, बानियूं बि अहिड़ियूं हुजनिसि कि चूंड मुल्कनि मां खणी आई, पर पाण बि साईं अहिड़ी ही। मां तव्हां सां कहिड़ी ॻाल्हि कयां, बादशाहज़ादी ही ॾिसी सम्झी वई, हे जेके बि उते बानियूं कतार कयूं बीठियूं हुअसि न, उन बानियुनि खे कंहिं न कंहिं कम सां मोकिलियईं, तूं हे कमु करिया, तूं हे कमु करिया, बानियुनि सभिनी खे मोकिले। हाणे पाण अकेली आई मां, हाणे जो अकेली थी, पर्दे जे हेठां ॻाल्हि, माना विच ते परदो हूंदो हो, पर सन्हो परदो हूंदो हो। सो हाणे जो बानियूं वयूं त हाणे मूंखे हुन अंदरि सॾायो, हाणे मूंखे अंदरि सॾायो। मां अंदरि जो वियुसि त मूंखे हिन वेहण जो हुकुम ॾिनो, मूंखे चई हिते वेह। मां वेठुसि ॾाढे अदब सां, ड्रिजंदे ड्रिजंदे। मूंखे चई त हिते तूं सामान खणी आयो आहे, हे जेको तूं सामान खणी आयो आहे इन जो फ़ाइदो या नफ़ो तूं घणो वठंदे, हे जेको सामान असांखे तो ॾिनो आहे।
मां चयोमांसि बसि मार्गो तव्हांजो दीदार कयो तव्हांखे ॾिठुमि बसि बाक़ी जेका क़ीमत मां लिखी आहे सा हक़ीक़ी क़ीमत खां ॿीणी आहे जीअं त हुन में अधु आहे ख़रीदारी अधु आहे नफ़ो मूंखे चई त जेका क़ीमत तो लिखी आहे न उहा सॼी क़ीमत तोखे ॾींदासीं तूं चईं थो त मां ॿीणी लिखी आहे माना जेतिरे में वरिती अथमि वरी ओतिरो नफ़ो रखियो अथमि सो हाणे जेका तो क़ीमत लिखी आहे उहा सॼो तोखे क़ीमत ॾियूं था समूरो उनजो तोखे पैसा ॾियूं था पर इनाम मां तोखे उन खां वधीक ॾींदुसि जेके इहे तुंहिंजा पैसा थींदा चई थो मां ॿीणा लिखिया आहिनि इहे त तोखे मिलनि था पर इनाम ऐं बख़्शिश मां तोखे इन खां वधीक ॾींदुसि पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त अथई मां चयोमांसि हुकुम कर ही मुंहिंजो हिकिड़ो कमु आहे जेकॾहिं तूं करे सघीं त हिन जो कहिड़ो कमु मां चयोमांसि मां हाज़िर हां मुंहिंजी साहिब तव्हांजे हिते कमु अचे त मां पंहिंजे लाइ इहो बि हिकिड़ो भाॻु सम्झंदुसि मां जो हिनखे ईअं चयो हिन छा कयो मसु कलम खणी हिकिड़े कागज़ ते कुझु लिखे मसु कलम खणी तॾहिं पेनूं बेनूं कोन हूंदियूं मसु आली हूंदी ऐं पोइ काठ जा या इन जा कलम ठहंदा हिकिड़ी कागज़ ते कुझु लिखी हिकिड़ी डॿी खई जेका साईं सॼी मोतियुनि सां मढ़ियल हुई डॿी नंढी पोइ कागज़ विधई इन डॿीअ में उनजे मथां रेशमी रुमाल वेढ़ियईं रेशमी रुमाल उनजे मथां वेढ़े उहो ॾिनई मूंखे उहो ॾेई वरी छा कईं पंहिंजे हथ मां मुंडी लाथई हथ में मुंडी पातल मुंडी लाथई मुंडी माना निशानीअ लाइ मूंखे ॾिनई मूंखे चई हाणे मुंहिंजो कमु इहो अथई त शहर जे साॼे पासे अथई हिकिड़ो बाग़ जो नालो थी दिलकशा बाग़ हलियो वञ उते बाग़ जे दरवाज़े ते जेॾी महिल पहुचंदे त उते हिकिड़ो केक्सरो नाले दरबान वेठो थी नौकर वेठो थी उनखे तूं हीअ मुंडी ॾेखारे ऐं मुंहिंजा ॾिजांसि सलाम पोइ ॾिजांसि खत तूं खत ॾेसि पोइ उनजो खत जो जेकी तोखे जवाबु मिले उहो वठी तूं मोट जेकॾहिं उहे तोखे कुझु खाराइनि खाधो खाराइनी त पाणी अची हिते पीजांइ माना देरि न कजांइ हिन कम जो इनाम मां तोखे एतिरो ॾींदुसि जो तुंहिंजे वहम गुमान में ईंदा मां एॾो तोखे इनाम ॾींदुसि मां चयो हेॾा पंहिंजा नौकर चाकर अमीर वज़ीर बानियूं उन्हनि खे बि चई पई सघे मां हिकिड़ो अणॼाण पहिरियों दफ़ो आयो आहियां पर ख़ैर बादशाही राज़ आहिनि हुकुम थियो जवाब न पियो ॾेई सघां मां हिन खां मोकिलाए थियुसि रवानो आहे डॿी खयमि मुंडी बि खयमि 9 माण्हू हुयुसि 10 पुछाईंदो नेठि वञी मां उन बाग़ जे वेझो पिया उते हिकिड़ो सिपाही हथियार उन दौर जे हिसाब सां हथियार पातल हुअसि मूंखे वठी दरबार वटि आयो अंदरि बाग़ जे जीअं जो अंदरि मूंखे वठी आयो मां ॾिसां त हिकिड़ो माण्हू शींहं जहिड़ो रुक जी ज़िरह पातल हुजेसि रुक जी ज़िरह माना अॻ में पोशाकूं पाईंदा त जीअं तलवार या तीर न लॻे रुक जो टोपलो मथे ते सोनी कुर्सी आहे उन ते वेठो ऐं उन जे साम्हूं 500 सिपाही हथियारनि सां हाज़िर बीठा हुजनि कतार कई मां वञी हुनखे सलाम कयोमांसि हिन मूंखे पाण वटि सॾियो सम्झी वियुसि त इहो ई आहे मां उहा मुंडी ऐं रेशमी रुमाल जेको हुयो डॿी वेढ़ियल रेशमी रुमाल में मुंडी बि ॾिनीमांसि ऐं उहो बि ॾिनोमांसि ॿुधाईमांसि हिन में पैगाम आहे ख़त आहे हिन उहो मूंखां वठी मूं ॾे ॾिठो ॾिसी ऐं अरमान कई जीअं को ॾुख कबो हुजे अफ़सोस कजे ईअं अफ़सोस करे ऐं कंधु हेठि करे मूंखे चई त अफ़सोस आहे
जो अॼु तोखे मौत पंहिंजो हिते छिके आयो आहे। मूंखे अफ़सोस आहे अॼु तोखे पंहिंजो मौत हिते वठी आयो। ख़ैर हाणे बाग़ में वञ अंदरि, उते हिकिड़ो सरो जो वण अथई, उते हिकिड़ो वॾो उन वण में पिंजरो लटकल अथई, पिंजरो, वॾो पिंजरो आहे, वॾो। उन पिंजरे में हिकिड़ो माण्हू क़ैद थियल आहे, पिंजरे में लोहे जो पिंजरो आहे, उन में हिकिड़ो माण्हू क़ैद आहे। हीउ जेको त ख़त आंदो थी न, इहो ख़त वञी ॾे उन खे, पोइ उन खां जल्दी जवाब वठी ऐं जेतिरो जल्दी थिए त पोइ हिते मोटण। मूंखे जो हिन चयो मौत जो बि ॾिनई भ बराबरि, मां त तसवर ई कोन हो त हे छा जो ख़त आहे, खणी केॾे थो वञा, छा हूंदो। हिन जो चयो त चई हाणे फ़िलहाल मां बि वियुसि बाहुड़जी, पर हाणे आयो जो होसि त काॾे वञा। मां तकड़ में अंदरि वियुसि बाग़ में। साईं बाग़ में जो वञा त वरी बाग़ जी मां तव्हां सां कहिड़ी ॻाल्हि कयां, ॼण त जेरनि लाइ ख़ुदा जहान में खणी बिश्त पैदा कयो। सभु को टुकड़ो बाग़ जो क़िस्मी क़िस्मी गुलनि सां पिए ॿ कयो। साईं फुहारा, चौधारी फुहारा लॻल हुजनि, फुहारनि मां पाणी पियो निकितो, जेको उन बाग़ में गुलनि खे ऐं नालियुनि मां पियो हलियो। ऐं वण टिण जो हुजनि घणा त अजीब अजीब पखी जेके मां कॾहिं ॾिठा ई न हुआ साईं, उहे पखी हुजनि, उन्हनि जूं मिठड़ियूं मिठड़ियूं ॿोलियूं लातियूं, अरे हेॾे उॾामनि, अरे हेॾे उॾामनि। ज़बरदस्त बाग़ हुजे, पर आयो जंहिं कम सां हुयुसि, मां अॻिते वधियुसि, ॾिठुमि बराबरि हिकिड़ो वॾो वणु, सर जो वणु हुजे, उहो ॾिठुमि। वेझो वञी ॾिठुमि त बराबरि उन में हिकिड़ो वॾो पिंजरो आहे, उहो पिंजरो उन वण में टंगियल आहे। पिंजरो जेको आहे उन वण में टंगियल आहे। ॾिसां त बराबरि उन में हिकिड़ो माण्हू बि वेठो आहे, जो नौजवान आहे, उहो उन पिंजरे में वेठो। मां सोचियुमि त हाणे ज़ाहिर आहे तोड़े खणी क़ैद आहे, पर आहे त का हस्ती जंहिं लाइ शहज़ादी मूंखे पैगाम ॾिनो आहे। खणी हिन महिल क़ैद में आहे, पर का त हस्ती आहे न। सो मां हिनखे निवड़ी ऐं सलाम कयो। उहो रेशमी रुमाल मां थोरो मथे थी ऐं हिनखे पिंजरे में पहुचाए ॾिनो। जवान मूंखां उहो रुमाल वरितो, डबी खोले ऐं मां कागज़ खोले कढी पनो पढ़ी पोइ मूंखां ईअं जीअं चरे सौदाई माण्हू हुजे, हिकिड़ो ईअं चरियो हुजे, माना अहिड़नि नमूननि सां मूंखां शहज़ादीअ जो हाल पुछण लॻो त कीअं हुई शहज़ादी, छा पई चए, मिसाल अहिड़े हिसाब। असां अञा पाण में इहो ॻाल्हायोसीं पिए त हिकिड़ी फ़ौज हबशिन जी कारा हुजनि, कारा अची असांजे मथां बीठी, वॾो फ़ौजी टोलो हुजे, पर सभु कारा हबशी अची असांजे मथां बीठा। मूंखे चौधारी वकोड़े आहे, मां हेठि हुयुसि, चौधारी मुंहिंजे चौधारी ईअं फिरी आया ऐं वठी तलवारूं हणणु शुरू कयूं, तलवारूं कढी तलवारूं हणणु शुरू कयूं। ओचितो थियो, पाण संभाले कोन सघियुसि, अखि छिंभ में मूंखे धकी करे छॾियो, ज़ख़्मी करे छॾियो, रतो रत थी वियुसि, रतो रत थी पियुसि, किरी पियुसि। मूंखे का बि सुध न रही, मां किरी पियुसि, ईअं सम्झ मां बेहोश थी वियुसि, ॼण त मरी वियो आहियां। कुझु घड़ी खां पोइ होश में जो आयुसि त अखियूं जो खोलियां, ॾिसां त मूंखे खटोले ते खयूं था पिया वञनि, मूंखे खटोले ते खयूं पिया था वञनि। ऐं पाण में उहे माण्हू चवनि पिया दादा हिन लाश खे, हिन मुर्दे खे खणी था खॾ में उछलायूं, भले त उते कुता बिला ऐं ॻिजूं हिनखे खाइनि। माना हुननि बि इहो ई सम्झो त मरी वियो आहे, मूंखे कनि मुंहिंजो लाश सम्झी मुंहिंजो खयूं खट ते। पोइ पाण में वरी इहा ॻाल्हि कंदा पिया हलंदा, हाणे हिनखे हली था कयूं खॾ में उछलायूं, पोइ पाण ई कुता बिला खाई छॾींदसि। हिकिड़े उन्हनि मां चयो त यार ॿुधो, जेकॾहिं न इहा ख़बर पयव बादशाह खे त बादशाह असांखे जेरो न छॾींदव, खल असांजी पोइ असां भराए छॾींदव। मां ॿुधां पियो, सुरत में आयल हुयुसि, मां ॿुधां पियो। मां जो ॿुधां पियो, हाणे मौत बची पियो, वरी इहो बि ॾिसां पियो त माना बादशाह खां बि ॾियनि था। मां पंहिंजे कम सां त कोन आयुसि। मां हिननि खे चयो त ख़ुदा जे वास्ते मूंखे छॾियो,
बिना मुंहिंजी अञा हयाती आहे, जेकॾहिं मुअल हुजां हा त पोइ त तव्हां हू बेॾो ई, भला तव्हां कंहिंजे हुकुम ते मूंखे मारियो। महिरबानी करे मूंखे ॿुधायो त मूंखां थी ख़ता कहिड़ी आहे जो मूंसां अहिड़ो हाल कयो अथव। मूंसां तव्हां अहिड़ो हाल कयो आहे, मूंखे अची कुटियो अथव, तलवारूं हयूं अथव, छा आहे चकर छा आहे? हिते हिन ॾिठो त हिनखे होश आयो आहे, जेरो आहे। मूंखे चवनि त इहो जेको नौजवान आहे न, जेको पिंजरे में जंहिंजे तूं आहीं, इहो बादशाह जो आहे भाटियो, बादशाह जे भाउ जो पुटु आहे। हिन जो पीउ उहो बि बादशाह हो, हिन जो पीउ बादशाह हो, असुल बादशाह उहो हो, हिन जो पीउ छोकिरे जो असुल बादशाह उहो हो। पोइ जॾहिं हुनजे मौत जो वक़्तु आयो, बीमारी सबबु या कीअं सकरात जो टाइम थियुसि, त पंहिंजे भाउ खे चयईं त मुंहिंजो वारसो आहे मुंहिंजो पुटु, पर इहो आहे त हे आहे न नंढो, हिन में उहा सम्झ समक न आहे बादशाही हलाइण जी जेका हुजणु खपे। सो तूं बि मुंहिंजो भाउ आहे, हाणे जेसि ताईं इहो जवान थिए त पहिरियों त इहो कजां त पंहिंजी धीउ हिन सां परिणाइजां, पोइ इहो आहे त बादशाही हिन जी अथई, पोइ बादशाही ॾिजां हिन। माना तुंहिंजी धीउ हूंदी ईअं सम्झ तूं बि ॼण साॻियो बादशाह लॻो पियो हूंदे। चई इहा वसियत करे उहो बादशाह वियो मरी, हिन छोकिरे जो पीउ, हिन बादशाह जो भाउ। संदसि चाचो जेको हिन महिल बादशाह हुआ, इंसान आहे लालच, उन भाउ जी वसियत ते ध्यानु न ॾिनो। हे वीचारो नंढड़ो हो बादशाही ते कब्ज़ो करे वेही रहियो, सभिनी खे ख़बर ई दफ़ा हुन वसियत कई आहे त जेसि ताईं वॾो थिए तेसि ताईं हे बादशाह, त हो बादशाही ते त चढ़ी वेठो, हाणे हुनखे थियो त बणाए छोकिरो वॾो थिए मूंखां खसींदो बादशाही, हे हुजे नंढड़ो। सो हिन छा कयो जो उल्टो भाइटे खे चरियो मशहूरु करे, दादा चरियो आहे मुंहिंजो भाइटियो, चरियो आहे, पीउ जे इन में चरियो थी वियो। पंहिंजा हकीम तबीब सम्झायल उन्हनि बि मशहूरु करे छॾियो त हा भाई चरियो आहे, का दवा हिन ते असर नथी करे, चरियो। पोइ इहो करे पोइ हिन चयो त भाई चरियो आहे, मता कंहिंखे ज़ियान करे या कीअं करे, पोइ हुन वीचारे खे पिंजरे में बंदि करे खणी हाणे हिन बाग़ में रखियो अथई। इहो पंहिंजे चाचे हिनखे हिते बंदि करे रखियो, सिर्फ़ु रुॻो इहो त मता वॾो थी मूंखां बादशाही वटि। हाणे अची हिन बाग़ में रखियो अथईं जिते पखीअ खे बि परहण जी ताक़त न आहे। बादशाह तोड़े हिनखे पिंजरे में रखियो आहे, पर पोइ बि बादशाह खे खुटको आहे जो बादशाह इन हूंदे बि हिनखे केतिरा दफ़ा ज़हर ॾियारियो आहे, पर हिन अलाह साईं का हिन जी उमिरि वॾी कई आहे जो को न को बहानो थी थो अचे ऐं हे उन ज़हर मां बि चढ़ी थो वञे। हाणे उहा शहज़ादी जेका थिए हिन जी सौट, जेका चाचो चई वियो हुअसि त हिनखे पहिराइजां, हिन जे नाले थियल आहे, हिन जे नाले में वेठल आहे, उन जो हिन सां आहे, उन खे इहो आहे त बाबे ज़ुल्म कयो आहे, बाबे ज़ुल्म कयो आहे, मुंहिंजो सौट आहे, सुहिणो सेबतो आहे, बादशाह जो पुटु आहे, असुल बादशाहीअ जो हक़दार बि इहो आहे, पर पीउ जे अॻियां कुझु ई नथी सघे। पोइ घर में पई थी फथके, हूअ घर में थी फथके, ही वीचारो पिंजरे में थो फथके। अॼु जो तूं हुनखे कागज़ जेको खणी आहीं बादशाह जी तोड़े हिते आहे त बादशाह जी सिक्योरिटी लॻल हूंदी आहे, ईअं सम्झ माण्हू छॾियल हूंदा। अॼु जेको तूं हुनजे ख़त खणी आहीं बादशाह जा बि के माण्हू छॾियल आई, वञी बादशाह खे ॿुधाइनि त भाई शहज़ादीअ ख़त लिखियो अथई, बादशाह जे वञी कन ते पई, उन हीअ फौज चाढ़े मोकिली थी जंहिं तोखे कयो आहे धकी। हाणे तोखे त असां पंहिंजे पर में मारियो हुते, पर तुंहिंजी बि हयाती। हाणे हिन पिंजरे वारे शहज़ादे जे माराइण सां बादशाह वरी वज़ीर सां सलाह कई, चई त हाणे भला हे त छोकिरो ॻिचीअ में पियो थो पए, चरियो करे पिंजरे में वाड़ियो त मांसि त बि छोकिरी पचर कान थी छॾे, हे त मसइलो मुंहिंजे लाइ कंदो, सो हाणे का सलाह ॾे त हिनखे मारायूं। सो वज़ीर निमक हराम बि हिन सां हा में हा कई आहे त हाणे का अहिड़ी अटकल था कयूं त हिनखे हिते मारायूं।
हाणे हिननि बादशाह हिननि पाण में इहा सलाह कई आहे, लॻे ईअं थो त को अहिड़ी को बहानो कंदा त इहा शहज़ादी पाण पंहिंजे हथनि सां हिनखे मारे। अहिड़ी हिननि शैतानगिरी ठाही। जे मां हिननि खे चयो यार मां बि ओॾे वेंदुमि, भले त मुंहिंजो मौत थिए, पर मां इहो तमाशो ज़रूरु ॾिसंदुमि। मां जो हिननि खे चयो, हूअं त मूंखे मुअल सम्झी खणी पिया विया न, हिननि खणी मूंखे उते फिटो कयो। साईं मां बि रिड़ी 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 कंहिं तरह वञी उते पहुतुसि, वञी हिकिड़ी कुंडड़ी में वेठुसि, वञी ॾिसां त तख़्त ते बादशाह वेठो आहे ऐं उन शहज़ादीअ जे हथ में उघाड़ी तलवार। हिन वीचारे छोकिरे खे पिंजरे मां ॿाहिरि कढियो अथनि, ॿधो पियो आहे, पिंजरे मां ॿाहिरि कढियो अथनि। ईअं ॾिसां त शहज़ादी जीअं न जलाद कंहिंखे मारींदो आहे तलवार सां, ॾिसां त शहज़ादी बि जलाद वांगुरु ईअं अॻिते वधी त हिनखे तलवार हण। मां पाण परेशान त ही छा हिननि शहज़ादी खे कहिड़ो बेवस कयो आहे जो शहज़ादी पाण थी हथनि सां मारेसि। कहिड़ी हिननि शैतानगिरी कई आहे। ॾिसां ही शहज़ादी हीअं तलवार उभी करे हिन ॾे जीअं वेझो थी, हर को निहारे पियो त बसि हाणे हणंदसि। जीअं हिन जे मथां आई वेझो आई तलवार खणण जे लाइ, हीअं तलवार हीअं उभी करे बसि हाणे हणेसि मुंडी वारी त हुनजी मुंडी चट, त ईअं ओचितो छा कयो शहज़ादीअ जो, तलवार खणी हेठि उछलाई ऐं खणी हुनखे गिचीअ में भाकुर विधई पंहिंजे सौट खे। चई हिन जो विधुसि भाकुर त हुन चंड जो जेको बदबख्त बसि बदनसीब चइजे वीचारो, पीउ बि मरी वियुसि, चाचे कैद में विधुसि, त हुन चयसि त मां हिन मौत ते राज़ी आहियां, मूंखे हिते बि तूं यादि आहे, हुते बि तूं यादि हूंदी, मूंखे तूं हिते बि यादि आहीं ऐं हुते बि मूंखे तूं यादि हूंदी। शहज़ादी चयसि त मां फ़क़ति इन तरीक़े सां तोखे ॾिसण लाइ आई आहियां। बादशाह त ॾिसे पियो वेठो, बादशाह जो सॼो प्लान हुयो, पोइ कहिड़े बि हिसाब में हुनखे मजबूर करे इहो कयो होॾे। सो बादशाह कावड़ में भरिजी वियो, अड़े हे छा थियो। वज़ीर खे चई त मां तोखे हिन तमाशे ॾेखारण लाइ हिते अची विहारियो आहे छा, हे असां छा प्रोग्राम ठाहियो, हाणे हे त ॼण तमाशो थी वियो। वज़ीर छा कयो जो कावड़ जी तलवार खणी ऐं उन शहज़ादे खे मारण जे लाइ, त बराबरि हे त हाणे प्रोग्राम सॼो असांजो प्लान थो वञे। जीअं वज़ीर हुनखे शहज़ादे खे तलवार खणी ऐं मारण जे लाइ अॻिते पियो वियो, अब ईअं ओचितो हिकिड़ो तीर अची वज़ीर खे कंध में लॻो, तीर अची वज़ीर खे कंध में लॻो ऐं वज़ीर किरी पियो। अलाए कयईं ख़बर ई न पई, ओचितो तीर अची वज़ीर खे लॻो कंध में, वज़ीर किरी पियो। बादशाह जो ही हालत ॾिठी, बादशाह हुकुम कयो त छोकिरे खे पिंजरे में बंदि कयो ऐं वञो साॻो ॾे वञी वण में टंगे चयोसि। हे त फ़िलहाल वरी ख्वारी थी वई, माण्हुनि खे ख़बर कान आई, हे वरी ड्रामो वॾो थी वियो। सो बादशाह तकड़ में हुनखे पिंजरे में बंदि कराए चई वञो हुनखे बाग़ में छॾे चयोसि, उते जिथे ॿधल हो उते उछलाए चयोसि। मां वरी हुतां रिढ़ंदो रिढ़ंदो ॿाहिरि थियुसि। मां जो ॿाहिरि थियुसि त शहज़ादी हिकिड़ो माण्हू मूं ॾे मोकिलियो, मूंखे ॾिठई, उहो मूंखे पाण सां वटिसि वियो। शहज़ादी हिकिड़े हकीम खे जराह खे सॾायो, हकीम खे सॾाई, उनखे चई त हिन जो इलाजु कर मुंहिंजो, छो जो मूंखे तलवारूं हयूं आहिनि, मुंहिंजो इलाजु कराईंसि। उनखे बि चई त तूं हिन जो इलाजु कर, मां तोखे वॾो इनाम ॾींदुसि। हुन मुंहिंजी दवा पई कई, कुझु ॾींहंनि खां पोइ मुंहिंजा फट ख़तम थी विया। शहज़ादी जा बि ऐं रब साईं जा बि शुक्र कयुमि। शहज़ादी जराह खे बि ॾिनो इनाम, मूंखे बि इनाम ॾिनो। जराह खे बि इनाम ॾिनई त तो इन जो भलो इलाजु कयो, वरी मूंखे बि इनाम ॾेई चई तूं भले हाणे वञ, तूं हाणे भले वञ। मां उतां आयुसि, पंहिंजे दोस्तनि सां अची मिलियुसि, सभिनी साथियुनि सां रवानो थी
मां चयो बसि हाणे हलूं था हितां वञूं था। अलाए कहिड़ो बणाए मुल्क आहे, छा हितां जो सिस्टम आहे। जेॾी महिल सभु मुंहिंजा दोस्त सामान सड़ो तयारु करे हर शइ ऐं सफ़र जे लाइ तयारु थिया त मां पंहिंजे दोस्तनि खे चयो त यार हाणे ॻाल्हि ॿुधो, तव्हां सभिनी खे मां मोकल थो ॾियां, तव्हां वञो, तव्हां पे यको कयो मुंहिंजो इंतज़ारु, तंहिंजे करे मां तव्हांखे मोकल थो ॾियां, पघारियूं बघारियूं बि ॾियांव थो जेको तव्हांजो आहे। यार मां हिते रहंदुसि, तव्हां भले वञो, तव्हां यको मां आयुसि इन लाइ त रुॻो तव्हांजो इंतज़ारु पलियां, तव्हां चवंदो अलाए काॾे वियो परेशान हूंदो, हाणे तव्हां भले हर को पंहिंजे पंहिंजे मुल्क वञे, मां हिते रहंदुसि। चई मां दोस्तनि खे रवानो कयो। पोइ मां छा कयो जो शहज़ादीअ जी मां सूरत ठाही, शहज़ादीअ जी सूरत ठाहे मां हिते रही पियुसि। नौकरनि खे मां हेतिरो चयो त जेसि ताईं मां जेरो रहां त मुंहिंजी रुॻो गुज़ारे लाइक़ु मतिलबु मूंखे खाधो पीतो जेतिरी ज़रूरत हुजे इहा मुंहिंजी तव्हां संभाल कंदा। हाणे हू पंहिंजी निमक हलाली सां मुंहिंजे खाधे खुराक जी ख़बरगिरी कंदा रहनि था। मां हमेशह हिन बुत जी पूॼा में मशगूल आहियां। मां हमेशह हिन बुत जी पूॼा में मशगूल आहियां। हीअ अथई मुंहिंजी कहाणी। हाणे इहो पोड़ो पियो हिनखे ॿुधाए त इहा असुल शहज़ादी नाहे, असुल शहज़ादी इहा नाहे, शहज़ादीअ जी मां सूरत ठाही आहे, शहज़ादीअ जी मां इहा सूरत ठाही आहे, मुल्क हे सॼो हिन शहज़ादीअ जो आहे, मुल्क हे सॼो हिन शहज़ादीअ जो आहे। हाणे इहो आहे त बसि अची हीअ कुंडड़ी वसाई त में शहज़ादीअ जी आहे सूरत ठाहे हिते रही पियो आहियां। बसि खाइण पीअण जेतिरी ज़रूरत हुजे बसि मां इहा पियो कंदो आहियां। पंहिंजे लाइ हिकु ॿ नौकर आहिनि जेके मुंहिंजे खाधे खुराक जी ख़बरदारी कनि था। पोइ हे त तूं आई जो तो मूंखे ॿाहिरि ॾिठो, न त सदाईं मां पोइ हिन बुत जी पूॼा में मशगूल हूंदो। इहा अथई ता मुंहिंजी ॻाल्हि। ए फ़क़ीर, मां हिन किसे खे ॿुधंदे ई कफनी ॻिचे में विझी वॾे शौक़ सां फरंग जे मुल्क ॾिसण लाइ रवानो थियो। हाणे इहो फ़क़ीर पियो थो ॿुधाए, इहो त किसो हुन ॿुधायोसि न पोड़े। केतिरे वक़्त खां पोइ झंग जबलनि जो सैर कंदे मजनू ऐं फरहाद जी सूरत बणिजी वियुसि। नेठि वञी मां हुन शहर में पहुतुसि, घिटियुनि में चेरनि वांगुरु पे घुमियुसि, शहज़ादीअ जे महलात जे आसपास ते रुलियुसि, पर उन ताईं पहुचण जो को वसीलो मूंखे नज़र न आयो। अजीब हैरानी हुजे त भणा हेॾो जो मां पोरियो पंध करे आयुसि, कशाला करे आयुसि, इहो मतिलबु त मुंहिंजो हथु कोन थो अचे। हिकिड़े ॾींहुं बाज़ार में बीठो हुजां, परेशान लॻो पियो हुजां त हाणे कीअं थींदो। बाज़ार में बीठो हुजां, ईअं ओचितो माण्हुनि में भाॼ पइजी वई, माण्हुनि में भाॼ पइजी वई। छा ॾिसां त दुकानदार दुकान बंदि करे, हर को दुकानदार तकड़ में दुकान बंदि करे भॻो पियो वियो। या त छा बाज़ार हुई सॼी रौनक, या त वरी सफ़ा ॾिसां त ईअं सुञ ई सुञ, सॼी बाज़ार ख़ाली। मां बीठो हुजां, माण्हू सभु विया भॼी। एतिरे में ॾिसां त हिकिड़ो वॾो पहलवान हुजे, छाती हुजेसि शींहं वांगुरु, ॿिनि हथनि सां हवा में हीअं तलवार हणंदो पिया आहियो, ॿिनि हथनि सां। बदन ते फौलादी ज़रह चढ़ियल हुजेसि, मथे ते होल, कमर में ते तमचो लड़कियुसि पे, नशइन वांगुरु बकंदो पिया आहियो। संदसि पोयां ॿ ग़ुलाम हुआ, उहे हिकिड़ो ताबूत खयूं पिए विया। ताबूत खयूं पिए विया, उन ताबूत ते बखमल जो पोश चढ़ियल।
मां जो रंग ॾिठो, मां उन्हनि सां गॾु वञण जो इरादो कयो। माण्हुनि में भाॼ पइजी वई, दुकान बुकान बंदि थी विया, पर को कुंडड़ीअ में को किथे लिकियो वेठो, को कुंडड़ीअ में किथे लिकियो वेठो, जंहिंखे भॼण जी जाइ न मिली। त जंहिं माण्हूअ जी बि मूं ते नज़र पए पई न, उन्हनि मूंखे झलियो पिए त एॾे न वञ, मूंखे मनो पिया कर। पर मां हिननि खे ॿुधण वारो न हुयुसि। मां हिननि जे पोयां हलंदे हलंदे, उहो जेको इहो पहलवान हुयो, हिकिड़ी आलीशान महल हुजे, मकान हुजे, उन ॾांहुं हलियो। मां बि हिननि जी पुठ वती। ईअं हे सम्झी वियो त मां हिन जे पोयां आहियां। हिन फिरंदे ई हीअं पोइते वराए ऐं चयो त जेकर तलवार सां हिनखे, ईअं तलवार मूं ते उभी कई, मुंहुं फेराए तलवार मूं ते उभी कई। मां चयोमांसि, मां बि यार इहो ई थो चाहियां त तूं मूंखे मार, मूंखे तुंहिंजो, मां जेको आहे सो पंहिंजो तोखे खून माफ़ कयो, मूंखे कंहिं बि रीति हिन अज़ाब जी ज़िंदगीअ खां छॾाए, छो त मां पाण हिन हयाती मां ॾाढो तंग थियो आहियां। मां ईअं सम्झो त ॼाणी ॿुझी तुंहिंजे साम्हूं आयो आहियां त जीअं तूं मूंखे मार, हाणे देरि न कर। मां जो हिनखे ईअं चयो, मूंखे मरण लाइ तयारु ॾिसी हे पाण परेशान थी वियो त भला माण्हू मरण महिल मिनथूं कंदा आहिनि, चरियो आहे छा? हिन जे दिलि में बि लोॾो अची वियो, कुरहम अची वियो, कावड़ धरी अथसि। मूंखे चई त केरु आहे, छो पंहिंजी ज़िंदगी मां बेज़ार थियो? केरु आहे? मां चयोमांसि, वेह त मां तोखे पंहिंजो अहवालु ॿुधायां, वेह त मां तोखे पंहिंजो अहवालु ॿुधायां। मुंहिंजो किसो वॾो आहे, मुंहिंजो किसो वॾो। चई वेठो, हथ मुंहुं धोराई, पाण हथ मुंहुं धोतई, खाधो अची वियो, पाण बि खाधई, मूंखे बि न खाइण लाइ ॾिनो। खाई पी जॾहिं थियासीं वांदा, मूंखे चई हाणे हवालु ॾे। मां हिनखे हुन नौमान सौदागर वारो जेको पोड़े मूंखे किसो पंहिंजो ॿुधायो, सॼो किसो करे मां ॿुधायो। नौमान सौदागर वारो सॼो किसो करे मां ॿुधायो, ऐं पंहिंजो बि ॿुधायोमांसि मां नौमान सां कीअं मिलियुसि। मां वियो हुउसि शिकार ते, जो मां हरण खे तीर हयुं। मां चयो पोइ उते मूंखे वञी नौमान मिलियो। पोइ उते नौमान वटि मां हीअ हालत ॾिठी। उते हिकिड़ो बुत हुयो, उते पियो हो, नौमान रोए पियो वेठो। पोइ नौमान खां मां पुछियो त छा आहे चकर? पोइ नौमान वरी मूंखे इहा सॼी हक़ीक़त जेका आहे सा ॿुधाई। त मां सौदागर हुउसि, घुमंदो घुमंदो मिसाल इहो सॼो उहो पिंजरे वारी ॻाल्हि इहा सॼी मां सॼो किसो हिनखे ॿुधायो। चई हिन जो इहा ॻाल्हि ॿुधी हिन जी अखियुनि में पाणी अची वियो। मूंखे चई त परेशान न थी, अलाह कंदो त तूं मुंहिंजी मदद सां पंहिंजे मतिलब खे हासिल कंदे। नौकरनि खे चई हजम अची वियो, हजम मुंहिंजी संवारत ठाही, मूंखे विंजारे सिंजारे भली पोशाक पाराए, भली पोशाक पाराए, ऐं नौकर वरी मूंखे हिन जे अॻियां वेठी। मां जेॾी महिल आयुसि हिन जे अॻियां, मूंखे चई त तूं जो न असांजे पोयां आहीं पई त असां ताबूत खणी पिया आयासीं, तोखे ख़बर अथई इहो ताबूत छा हो? मां चयो न, मूंखे त ख़बर कान्हे। इहो आहे त तुंहिंजा पार पता मूंखे नौमान सौदागर ॾिना हुआ, त वियो हुउसि बाग़ में त उते वेठो हो सोनी कुर्सीअ ते। सो उन जे करे मां तुंहिंजे पोयां लॻुसि त मन मूंखे इन शहज़ादीअ जेको पार पतो मिले। चई त हे जेको ताबूत हो, हिन ताबूत में लाश आहे, हिन ताबूत में लाश आहे। चई ईअं चई हिन ताबूत खे मथे कयो। ॾिस में हिकिड़ो नौजवान माण्हू हो, उन जो लाश। मूंखे चई तोखे ख़बर अथई केरु आहे? यानी मां त कोन, नौमान हुयो, नौमान ॾिसी आयो, मूंसां ॻाल्हि कई नौमान। मूंखे चई हीउ जेको तूं लाश ॾिठो आहे न, इहो लाश उन शेर शहज़ादे वीचारे जो थी, जेको बाग़ में पिंजरे में कैद हो।
बादशाह जो भाटियो शहज़ादीअ जो ईअं सम्झ मङे थो। शहज़ादी जंहिंजे नौमान जे हथां ख़त लिखायो, हे लाश उन छोकिरे जो थी, उन शहज़ादे जो। बस हिन वीचारे खे वज़ीर ॿिए हिकिड़े वज़ीर, हुन हो वज़ीर त मरी वियो, बादशाह जी सलाह सां हिकिड़े ॿिए वज़ीर फ़रेब सां हिन खे वीचारे खे मारे विधो। असुल में मां हिन जी परवरिश कई हुई, हिन खे तातियो न पायो, मां हो नौकर हां बादशाहनि जो, हिन जो पीउ बादशाह हो त मां हिन खे तातियो न पायो, पालना हिन जी मां कई। सो जंहिं वज़ीर हिन खे मारियो, मां उन वज़ीर खे बुफट मारे विधो। मां उन वज़ीर खे बुफट मारे विधो। उन खे मारे पोइ चयमि बादशाह खे छो न मारिया, जंहिं बादशाह जो ज़ुल्म कयो आहे, हक़दार जो हक़ हुयो, उन ग़रीब खे हक़ बि कोन थो ॾे, सॼी जवानी हुन जी वीचारे जी क़ैद में करे छॾी, हेॾा अज़ाब पियो थो ॾेसि। पोइ चई जीअं मां बादशाह खे मारण जे लाइ वियुसि त बादशाह बची शशदर थियो। बादशाह कसम खणी चवण लॻो त मां बेॾो ई आहियां, मूंखे हिन वाक़े जी ख़बर कान्हे, मां बेॾो ई आहियां, मूंखे हिन वाक़े जी ख़बर कान्हे। पोइ मां बादशाह खे बि छॾे ॾिनो, बादशाह जो वठी कसम खयां, मां बादशाह खे बि छॾे ॾिनो। पोइ चई उन वक़्त खां वठी अॼु ताईं हाणे मुंहिंजो इहो कमु आहे त हर महीने जे पहिरें जुमे ते, हर महीने जे पहिरें जुमे ते इन ताबूत में हुन शहज़ादे जो लाश ॿिनि बाननि खां मां खणाए इन शहर में मां शहज़ादे जो मातम कंदो हुअमि। त बेगुनाह हिन वीचारे सां ज़ुल्म थियो आहे ऐं बेगुनाह हिन खे मारियो अथनि। मां हाणे इहो कमु कंदो आहियां जो हर महीने जे पहिरें जुमे ते उन ताबूत खे ॿिनि माण्हुनि खां खणाए इन शहज़ादे जो मां शहर में, तो ॾिठो न त सॼो शहर बंदि थी वियो, मां हिन जो मातम कंदो। चई त शहज़ादे जे मौत जो ॿुधी मूंखे ॾाढो ॾुख थियो ऐं हिन जी बि ॻाल्हि ॿुधमि, हाणे मूंखे पक थी त हे बि मुंहिंजी मदद कंदो, हिन जे हथां मुंहिंजो मतिलबु पूरो थींदो। हाणे कीअं थो इहो मतिलबु पूरो करेसि, इहो वरी सुभाणे ॿुधंदा।